नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी मुझे एक सवाल है। हाँ। तो दुनिया में चल रहा है कि हिंदू मुस्लिम भाई भाई, हाँ। हिंदी चीनी भाई भाई। हाँ। तो जैसे सब भाई भाई मतलब भावड़ा ही आई हूँ में। हाँ। दुष्ट मतलब भावरन वांगुर ही आए। हाँ। तब तो धर्मन के कालन से इतना झगड़ा, देश अलग झगड़ा में, परिवार में नफरतों, धर्मन के नाले से हिंदू में मुसलमानन में जनजातियुनि में वो छो है। तो ये भाई भाई जो मतलब छा थियो? हाँ ॾिसो, जेको पाण भाउ भाउ चईंदा आहिनि न, पाण पहिरें ॾींहुं पढ़ियोसीं न भई मां केरु आहियां, मां आहियां आत्मा ऐं मुंहिंजो इहो शरीर। त उहो ई दुनिया में जेतिरा बि मनुष्य आहिनि न, हुननि सभिनि जे अंदर केरु आहे? आत्मा। ऐं सभिनि आत्माउनि जो पीउ केरु हूंदो आहे? परमात्मा। त आत्मा जे नाते पाण सभी भाई भाई आहियूं। ये धर्म जो थी विया आहिनि, ये शरीर ते पिया आहिनि। भई कहिड़े आत्मा मुस्लिम धर्म में शरीर थी वठे, कहिड़ी आत्मा हिन हिंदुस्तान में थी जन्म हिंदू थी ठहे, कहिड़ी सिख थी ठहे धर्म में वञी करे। लेकिन धर्म कॾहिं थियो? जॾहिं आत्मा शरीर में आई, हुन शरीर जे गर्भ में आई, त जॾहिं शरीर ॿाहिरि निकितो तॾहिं खां हुनजो सिख धर्म जी उहा आत्मा मञदा आहिनि, मुस्लिम धर्म जी आत्मा ई मञदा आहिनि। लेकिन आत्मा जॾहिं मथे रहंदी हुई परम धाम में, तॾहिं त हुनखे कुझु धर्म आदि आहे ई न। सभु निराकार रूप में भाई भाई जे रूप में रहंदा आहिनि ऐं सभिनि जो पीउ आहे परमात्मा। लेकिन जॾहिं आत्मा मथां हेठि ईंदी आहे न, त जंहिंजे बि गर्भ में ईंदी आहे उन अनुसार उनजो शरीर जो धर्म उहो पइजी वेंदो आहे। पर असुल में आत्मा जे नाते पाण भाई भाई आहियूं। लेकिन हिन दुनिया में जीअण जे लाइ या हिन दुनिया में खेल खेॾण जे लाइ हिन मनुष्य न पंहिंजा अलॻि अलॻि धर्म ठाहे रखिया अथई। त उन धर्मनि जा अलॻि अलॻि रीति रस्म आहिनि। त लड़ायूं छो थींदियूं आहिनि? भई केरु कंहिंजो धर्म वॾो हुजे। माण्हू ईअं चईंदा आहिनि, भई सभु चईंदा असांजो धर्म वॾो, त हुनजे कारण लड़ायूं थी थियनि। पर असुल में आत्मा जे नाते पाण भाई भाई आहियूं, हिकु पंहिंजो परमात्मा पीउ आहे। ठीकु आहे? जी, थैंक यू। हाँ।